नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा हलूं त कपरो में मुस्लिम लीग फंक्शनल जे सॾ ते इसराइली दहशतगर्दी ख़िलाफ़ मुस्लिम लीग फंक्शनल अॻुवाण हुरमुजाहिद मोहम्मद ख़ान मंगरियो, चौधरी लियाकत राजपूत, खलीफ़ो गुलाम हुसैन, राजड़ मलूक दर्स ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुस्लिम लीग फंक्शनल जे केतिरनि ई कारकुन हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं मज़लूम फ़लस्तीनी जे हक़ में एहतजाजी रैली कढी वई। जॾहिं त रैली खे मुस्लिम लीग फंक्शनल जे अॻुवाण हुरमुजाहिद मोहम्मद ख़ान मंगरियो, चौधरी लियाकत राजपूत ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त इसराइल आलमी दहशतगर्द थी उभरियो आहे। इस्लामी मुल्क हिन दहशतगर्द खे रोके, मुसलमाननि ख़िलाफ़ हमला बंदि करे। हिननि चयो त मुस्लिम लीग फंक्शनल इसराइल जे आलमी दहशतगर्दी ख़िलाफ़ एहतजाज कंदी रहंदी। हिननि चयो त पाकिस्तान हुकूमत अक़वामी मुतहिदा मथां दॿा विझे त फ़लस्तीनी वसंदनि ऐं रिहायशनि मथां बमबारी करण खां बाज़ अचे। हिननि वधीक चयो त मुस्लिम उम्मा खे अॻिते वधणु घुर्जे, जीअं असां पंहिंजे मज़लूम फ़लस्तीनी भाइरनि जे हक़ीक़ी तर्जुमानी करे सघूं। हिकु थी यहूदी इसराइल खे शिकस्त ॾेई मस्जिद अक्सा में फ़लस्तीनी भाइरनि सां गॾिजी निमाज़ अदा करे यहूदियुनि खे ॿधी जी ताक़त जो अहसासु ॾियारियूं। हिननि चयो त अक़वामी मुतहिदा ऐं गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल आलमी इदारनि ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खे किरदारु अदा करणु घुर्जे, जीअं फ़लस्तीनी अवाम जो क़त्लेआम बंदि थी सघे। एहतजाज करे रहिया आहियूं फ़लस्तीन जी हिमायत में। जेको फ़लस्तीन सां ज़ुल्म थी रहियो आहे उन जी असां मज़म्मत करे रहिया आहियूं। जेका इसराइल मुसलमाननि सां जेका फ़लस्तीन में रहनि था उन सां ज़ुल्म करे रहियो आहे। असां बैनुल अक़वामी अदारनि सां मुतालबो था करियूं जेका फ़लस्तीन ते ज़ुल्म थी रहियो आहे इहो ज़ुल्म बंदि कयो वञे ऐं फ़लस्तीन खे आज़ादु रियासत ॾिनी वञे। जिते पाकिस्तान मुस्लिम फंक्शनल जे सॾ ते गॾु थिया आहियूं ऐं हीअ जेका हिकिड़ी आलमी दहशतगर्दी इसराइल पियो करे, असां हुनजे लाइ अक़वामी मुतहिदा खां ऐं OIC जा जेके बि ममालिक आहिनि, इस्लामी ममालिक, उन्हनि सभिनी खे गॾिजी तव्हांखे मैसेज पिया ॾियणु चाहियूं त इसराइल इंटरनेशनल लॉज़ जी वायलेशन पियो करे, इंसानी हक़ूक़ जी वायलेशन पियो करे, मज़हबी रवायदारी आहे जेका ख़ुसूसन माण्हू मस्जिदूं या जेके मुक़दस मक़ामात आहिनि उन्हनि जो लिहाज़ हूंदो उन्हनि खे बि ख़तमु पियो करे। मस्जिदनि जे अंदरि फायरिंग पई थिए, माण्हुनि जे घरनि ते बमबारी पई थिए। त हीअ हिकिड़ी आलमी दहशतगर्दी आहे ऐं इन दहशतगर्द मुल्क खे रोकियो वञे। इहो ई पाकिस्तान मुस्लिम फंक्शनल जो क़िबला पीर साहिब जे हुकुम ते पैगाम आहे। मुस्लिम लीग जे प्लेटफॉर्म पीर साहिब जन जे हुकुम ते असां अॼु हीअ एहतजाज जेको रिकॉर्ड कराया आहियूं इहो आहे इन जे बारे में त फ़लस्तीन मुसलमान ते जेको ज़ुल्म थी रहियो आहे असां उन बसवारनि खे चऊं था इन ज़ुल्म खे बंदि कयो वञे ऐं इन ज़ुल्म ते इसराइल जेको ज़ुल्म करे रहियो आहे इन खे बिल्कुलु बंदि कयो वञे। लीग जे फंक्शनल तरफ़ां जेको आहे अॼु जेको फ़लस्तीन जे तरफ़ां जेको ज़ुल्म थी रहियो आहे उन ख़िलाफ़ु असां चवूं था त अक़वाम मुतहिदा खां असां अपील कयूं था त ऐं इंसानी जेके दुनिया लेवल ते जेको आहे उनखे ज़ुल्म बंदि कयो वञे। पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल तालका कपरो जे प्लेटफॉर्म तां शहीद सूर्य पिया चयो कपरो ते असां फ़लस्तीन सां इज़हार यकजहती जे हवाले सां ई एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। जेको इंसानियत जे हवाले सां हुते जेको फ़लस्तीन ते बर्बियत ते ज़ुल्म आहे असां उनजी सख़्त मज़म्मत कयूं था। अक़वाम मुतहिदा ऐं आलमी इदारनि खां इहा पुरज़ोर अपील था कयूं त फ़लस्तीन जे मुसलमाननि सां हक़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।